تبارك الذي نزل الفرقان على عبده ليكون للعالمين نذيرا. अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सही दोस्तन पूछा कि या सबाहुल खैर जे बारे में त इन जी छा हैसियत आहे इस्लाम में। असल ॻाल्हि छा आहे त मुसलमाननि जे लाइ जेको माना फ़र्ज़ आहे वाजिब आहे त उहो सलाम आहे। हर मुसलमान हिक ॿिए ते सलाम कनि ऐं इहो सलाम अॼु खां न बल्कि जॾहिं अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो हो त उन वक़्तु आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला चयो त फ़रिश्तनि खे सलाम कयो। सो उन वक़्त खां वठी सलाम आहे, पर पोइ उमत जेको पोइ हिते अचे पई उहा जहालतनि में वञे पई त सलाम खे बि छॾींदा विया। पर रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत में त सलाम मुसलमान ते फ़र्ज़ु आहे। हता क यानी रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त अल्लाह जो कसम तव्हां मोमिन नथा थी सघो जेसीं ताईं तव्हांजे दिलनि में हिक ॿिए जे लाइ प्यार न हुजे। त पोइ साहबनि चयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो प्यार कीअं ईंदो। रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए सलाम खे आम कयो ऐं सलाम खे आम करण जो माना हुकुम बि आहे। रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो आहे त सलाम कंदा कयो, पोइ चाहे उनखे सुञाणो या न सुञाणो पर हिक ॿिए ते सलाम कंदा कयो। ऐं एतिरे क़दुरु जो यानी जन्नतिन ते बि जेको इंसान जन्नत में वेंदा उन्हनि ते बि फ़रिश्ता सलाम कंदा आहिनि ऐं रब्बुल आलमीन बि पंहिंजनि ॿाननि ते सलाम कंदो आहे। सो मुख़्तसिर ॿुधायां थो त अल्हम्दुलिल्लाह माना सलाम जी वॾी फ़ज़ीलत आहे। हा, शुरूआति असांखे सलाम सां करणी आहे, पोइ अगरि केरु सबाहुल ख़ैर या सबाह नूर चए थो त इन में का मुमानियत न आहे। पर उथंदे ई सबाहुल ख़ैर असलाम आहे ई कोन त इहो मुनासिब न आहे ऐं सही इस्लामी तरीक़ो इहो न आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनीनि खे सही तरीक़े सां क़ुरान सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।